दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू उमिर वब चांडियो जे पी समेत 3 घरबातियुनि जे क़त्ल केस जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी थी। दादू उमिर वब चांडियो फरियादी ऐं वकील समेत अदालत पहुती। MPA ॿाहिरि सरदार अहमद ऐं बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार भी अदालत में पेश थिया। दादू ॿुधणी दौरान तपेदार जो बयान रिकॉर्ड कियो वियो। अदालत तपेदार जे बयान खां केस जी ॿुधणी 1 जून ताईं मुलतवी करे छॾी। दादू हिन वक़्त ताईं केस जे शाहिदनि मशीरनि डॉक्टरनि जा बयान थिया आहिनि। अॼु तपेदार जो बयान रिकॉर्ड थियो आहे। असां केस मां मुतमइन आहियूं तॾहिं त 6 सालनि खां अदालत में पेश थियूं पिया। सरदार अहमद चांडियो दादू हिन वक़्त ताईं जेकी बि शाहिदियूं ऐं सबूत पेश थिया आहिनि उन्हनि खे सरदारनि पारां टेम्पर कियो पियो वञे, पर केस हलंदो ऐं हिननि नाम निहाद सरदारनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। उमेर बाब दादू नसरुल्ला ॾहाणी जे क़त्ल बि सरदार ऐं जागीरदार जो हथ आहे। ही सरदार क़त्ल कराए वरी ॿियनि ते हणंदा, पर सिंध जा माण्हू खेनि सुञाणे वरितो आहे।